नासी खबर वास शेयर कंदासीं। पीरगोट मां पीरसोगोट वेझो कोट पुलिस स्टाफ ते स्कूल मां चोरी थियण खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। चोरी प्राइमरी स्कूल जा दर टोड़े सोलर प्लेटूं कुर्सियूं ऐं बेठियूं चोरी करे विया। शागिर्दनि इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ सख लिंक रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जिन सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। आगाह कई पिया कि पीरसोगोट मां पीरसोगोट वेझो कोट पुलिस स्टाफ ते स्कूल मां चोरी थियण खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। चोरी प्राइमरी स्कूल जा दर टोड़े सोलर प्लेटूं कुर्सियूं ऐं बेठियूं चोरी करे विया। शागिर्दनि इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ सख लिंक रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। पीरसोगोट मां खबर वास शेयर कयूं पिया। पीरसोगोट वेझो कोट पुलिस स्टाफ ते स्कूल मां चोरी थियण खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि धरणो हणी रोड ब्लॉक कयो आहे। चोर प्राइमरी स्कूल जा दर टोड़े सोलर प्लेटूं कुर्सियूं ऐं बेठियूं चोरी करे विया। शागिर्दनि इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ सख लिंक रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। पीरसोगोट मां इस्माइल जागीराणी खां। जी इस्माइल, आगाह कजो। जी बिल्कुल पीर बरसात कोट पुलिस स्टाफ है जो रात गुजर रहा देर से स्कूल में चोरी थियण खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि पारां पीर जो शिखर जो लिंक रोड ते डायरेक्ट के टाइम ॾेई मुज़ाहिरो करे धरणो आयो। हुन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त पीर जो बरसात कोट पुलिस स्टाफ जो स्कूल जा उन चोरनि तरफ़ां वो दरवाज़ा तोड़े करे स्कूल में जो सामान सोलर प्लेटूं मेज़ां कुर्सियूं ऐं बेटी वो चोरी करे फरार थी। जैसा इलाइक़े अमन खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि पारां पीर जो शिखर लिंक रोड ते एतिरा मुज़ाहिरो करे धरणो हुन मौक़े ते मुज़ाहिरे में मीडिया सां ॻाल्हाईंदो स्कूल में चोरी जो इतला हद जे जेके थाणो आहे वॾा माशू उनखे कोन ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं इतला मिलण खां पोइ वॾा माशू पुलिस में वाक़े वारा हंधि नई अहिड़े वाक़े केस दाख़िल कया आहे। जंहिंखां पोइ मुज़ाहिरनि ते SSP खैरपुर मतिलबु ज़फर इकबाल खां मुतालबो कंदे घुर ते बि वधंदड़ इलाइक़े में बदअमनी जो नोटिस वठी ॼाणायल अमलदार खिलाफ़ कार्रवाई करे असांजे स्कूल जी चोरी जो सामान उहो वापसि करायो। जी महिरबानी इस्माइल जागीराणी तफ़सीलनि जे लाइ।